माफ़ कजो छाकाणि तव्हांजो नालो आहे अदल, इन करे मां तव्हांखे मुखातिब अदल करे थो कयां। मुंहिंजो नालो बि अहिड़ो ई आहे, जॾहिं मूंखे चवंदा न अदा आशिक़ ॾुख त थींदो आहे, पर मां छा कयां। माइटनि रखियो आहे नालो, सही आहे साईं। अव्हांखे जेतिरा अव्हां किताब लिखिया आहिनि उन्हनि ते गोल्ड मेडल 2 मिलिया आहिनि, ईअं छा? उन में ईअं साईं त सिगा अब्दुल्ला हारून गोल्ड मेडल हिकिड़ो मिलियो, ॿियो सिंधी स्पीकर्स फोरम तरफ़ां अदब ते चूंड अदब ते उन्हनि हिकिड़े साल एवॉर्ड गोल्ड मेडल ॾिनो, उहो गोल्ड मेडल मिलियल आहे। इन खां अलावा इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी असांजो हिकिड़ो वॾो इल्मी अदबी इदारो आहे, उहो बि इनाम ॾींदो हो। बिल्कुलु आहे। उनजो इनाम 2 दफ़ा मूं हासिलु कयो आहे, 2 दफ़ा। सिंधी अदबी संगत असांजी हिकिड़ी वॾी जमात आहे अदबी, उनजे तरफ़ां बि मूंखे अवॉर्ड मिलियो आहे। उन खां अलावा पोपट संगत आहे, उन तरफ़ां अवॉर्ड मिलियो आहे। कल्चर डिपार्टमेंट जो अवॉर्ड, किंजर अकेडमी तरफ़ां अवॉर्ड मिलियो आहे। यंग राइटर्स गिल्ड जो अवॉर्ड, इहे सभु अवॉर्ड। भला गीत जेके लिखिया अथव, तव्हांखे जेकॾहिं तव्हांजो ई गीत ॿुधाइजे, इहा वॾी ॻाल्हि आहे। नाज़रीन, गीत आहे अदल सूमरे जो ऐं गुलूकार आहे अनीता रियाज़।
अदल साहब अवां जो गीत भरपूर ज़िंदगी से रुसण परचण कंहिंखे मञाइण कंहिंखे मिंथ करण कंहिंसां खिली ॻाल्हाइण कंहिंखे यादि करण जेतिरा भरपूर रंग असां अवां जे गीत में ॿुधा ऐं ॾिठा ज़िंदगी इहा ई आहे ॿी कान्हे का पोइ असां जीअं हुनखे ॾिसूं तव्हां वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में आया आहियो असांजी हिकिड़ी रस्म आहे असां तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ PTV तरफ़ां